के जो ॻोठ है डाबो समा उनजा रहवासी के इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज करे पहुता आहिनि NGO के खिलाफ़ दावूं कनि पिया त जेका NGOs जा जेके इदारा उते कमु कनि पिया उन्हनि जेका असां फ्रॉड कयो आहे समर पंप ऐं खूहनि जे नाले ते उन्हनि असांखां पैसा वठी हाणे जेका उहो असांखे कमु न पिया करे ॾियनि हीअ दाइनि पिया हिननि खां पुछूं था त हीअ छा था चवनि। मसइलो असांजो इहो आहे जेके इदारो आहे मौलवियुनि जो कस्टम हेल्थ केयर इदारे जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जा मुंशी आहिनि असांखां पैसा वठी ऐं चऊं समर पंप खूह ॾींदासीं साल ॾेढ थी वियो आहे असांखे अञा को बि कमु कोन्हे ॾिनो। जेका 10,000 जेका 15 20 ताईं 5 ताईं मतिलबु मुफ़्तल माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि ऐं को पूरे थर पार्कर में जेके बि कम न आहिनि उहो पैसनि खां बग़ैर हिकिड़ो कमु बि कोन्हे ॾिनो वियो सभु पैसनि सां न विया आहिनि। असांजो मसइलो इहो आहे हेल्थ केयर सोसाइटी जे तरफ़ां असांखे खूह ॾियण जे बहाने 20,000 रुपया फुरिया आहिनि। चऊं तव्हांखे खूह ॾींदासीं समर पंप ॾींदासीं उन जे बहाने असांखे फुरे विया आहिनि। इन्हनि तालुके नगर पार्कर में साईं 1000 खां मथे माण्हू खे फुरे विया हूंदा। इहो 1000 पैसा वठी 10,000 20,000 30,000 ताईं वठी ग़रीबनि खे फुरे ब्लैक मेल करे हलिया विया। तॾहिं उहो समर पंप तॾहिं उहो कोन ॾिनो हुन में जी नाज़िन हिननि ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हीअ चवनि पिया त जेका उते NGO जेका कमु करे पई उन जेका से असांखां हज़ारे रुपया फुरिया आहिनि ऐं समर पंप जे बहाने खूहनि जे बहाने पर अॼु ॾींहुं ताईं हू असांखे उन्हनि पैसा वापसि न आहे ॾिना हिन को असांखे खूह मिलिया आहिनि को असांखे समर पंप मिलिया आहिनि। मुतालबो कनि पिया ज़िले थरपारकर जे DC खां शीशन जज थरपारकर खां नोटिस वरितो वञे जेका जंहिं NGOs असां सां फ्रॉड कयो आहे उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे असां जेके पैसा आहिनि उहे वापसि कराए वञनि। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk